लगता है इमाम अली नाज़िश ओ माफ़ कजो कामरेड इमाम बख्श साहब खेर वरी कहिड़ो कामरेड हिन ॻोठ खे ॼण नज़र लॻी वई आहे। नज़र बज़र वारी ॻाल्हि खे पाण मञूं ई कोन, बाक़ी को उभरियल ऐं बरंदड़ मसलो आहे छा? शाका नई साम्राजी साज़िश थी आहे? साम्राजी साज़िश थी आहे या न, पर सूमार चोरीअ जे ॾोह में सग सुधो ॿधिजी वियो आहे। पुलिस बि ॾाढी मार कढी अथसि। थोरो तफ़सील ॿुधायो। ॾिसो आहे न इहा साम्राजी साज़िश। बैराम ख़ान साम्राज्य जो दलाल आहे। सॼो कमु इन जो ई थियल आहे त इहा साम्राजी साज़िश थी। बाक़ी सुमार कयो ग़लति कमु आहे, पर आहे असांजो लैम्पीमैन पिरोल लताड़िया। निमरो न असांजो ई लैम्पीमैन पिरोल लताड़े आहे, पर हिन वक़्तु साम्राजी कैंप में आहे। पर पिरोल लताड़िया खे हिन कामरेड जे हूंदे अकेलो कॾहिं न छॾियो। वञा थो केॾांहुं? थाणे ते।